अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अवामी तहरीक के मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार सिंधियाणी तहरीक मरकज़ी सदर उमरा समूह प्रेस सुमरो ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया सिंध जे जियापे जो वाहिद ज़रियो आहे। सिंध जो अवाम सिंधु दरिया जो विकिरो बर्दाश्त न कंदो। पंजाब जा हुक्मरान 150 सालनि खां सिंध जे पाणी ते धाड़ा हणी रहिया आहिनि। उन्हनि खे सिंध जे पाणी जी फुड़े फुड़े जो हिसाबु ॾियणो पवंदो। ख़बर आहे त असीं सिंध दरिया ते गिरयल धाड़ जे ख़िलाफ़ मुसलसल जदोजहद में आहियूं। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर आहे त 150 साल खां सिंध दरिया ते मुख़्तलिफ़ मोर्चनि ते धाड़ा लॻंदा रहिया आहिनि। ऐं जॾहिं खां पाकिस्तान पियो आहे उन खां वठी बि अॼु ॾींहं ताईं मुख़्तलिफ़ मुल्कनि ते मुख़्तलिफ़ नालनि में सिंध दरिया वांगुरु नाला कढिया विया आहिनि। ऐं हिनमहिल जॾहिं पीपल्स पार्टीअ जो आसिफ ज़रदारी सदर थियो आहे त आइन में तरमीम कराए पंजाब खे ख़ुशि करण लाइ ऐं पंहिंजी कुर्सीअ खे जो टाइम वधाइण लाइ वरी हिकदमि 6 केनाल जेके आहिनि उहे सिंधु दरिया मां कढिया विया आहिनि। त हिकिड़ी तव्हांखे ख़बर आहे त सिंधी माण्हू जेके आहिनि उहे आहिनि ज़रात ते उनजो गुज़र सफ़र आहे न त जॾहिं पाणी न हूंदो त पोइ सिंध कीअं जी सघंदी। तंहिंजे करे ही जेको ज़रदारी गवर्नमेंट आहे इहो इनखे बि कुर्सी प्यारी आहे बाक़ी ॿी कहिड़ी शइ सां प्यारु कोन्हे। तव्हां ॾिसंदो ज़मीन जेका आहे उहा ज़मीन हिकदमि 13 लख खां वधीक जेका आहे सो हिकिड़ी फ़ौज खे ॾिनी वई आहे, हिकिड़ी मल्टीनेशनल कंपनी खे ॾिनी वई आहे। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर आहे त पाकिस्तान ठहण खां पहिरीं ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जेके असांजा इदारा आहिनि उन्हनि खे ज़मीनूं ॾींदा था वञनि। जेको बि हुक्मरान अचे थो उहो पंहिंजे हिसाब सां सिंध खे माले गनीमत सम्झी सिंध जा वसीला लुटींदा ऐं घुरींदा था वञनि। त हाणे सवाल इहो आहे त पोइ सिंधी माण्हुनि जो गुज़र सफ़र कीअं थींदो। तंहिंजे करे सिंधियाणी तहरीक जेका आहे उन इहो महसूसु कयो। अवामी तहरीक जी तव्हांखे जदोजहद जी ख़बर आहे, सिंधियाणी तहरीक जी जदोजहद जी ख़बर आहे त सिंध जा शहर जेके आहिनि उहे पहिरीं धारे जे हवाले, सिंध जो रोज़गार जेको आहे उहो धारे जे हवाले आहे, सिंधी तालीम तबाह आहे, सिंधी सिहत तबाह आहे। सिंध जो को बि हिकिड़ो इदारो अहिड़ो न आहे जेको सही माना में कमु करे। अमन अमान जी कहिड़ी सूरत हाल ख़राबु आहे। सॼी सिंध अमन अमान जे हवाले सां बदतरीन सूरत हाल में आहे। ऐं पीपल्स पार्टी जेका चए थी असीं जमहूरियत पसंदि आहियूं, जमहूरियत जा दावेदार आहियूं, त असीं उन्हनि खां पुछूं था त ही कहिड़ी जमहूरियत आहे। असीं इहो सम्झूं था त ही बदतरीन आमरियत आहे। जमहूरियत में कॾहिं बि ईअं कंहिं क़ौम खे दीवार सां कोन लॻायो आहे। जमहूरियत में इहो हूंदो आहे त कॾहिं बि कंहिं बि आइन में तरमीम करणी हुजे, कंहिं क़ौम खां उनजा वसीला घणा हुजनि त उतां जे अवाम सां राब्तो कबो आहे। हीअ असीं कयूं था। तव्हांजी हुन में राय छा आहे त कॾहिं पीपल्स पार्टी जेका चवे थी असीं सिंध जा नुमाइंदा आहियूं त कॾहिं सिंधी माण्हुनि खां पुछियो अथनि त हीअ असां जेके दरिया मां केनाल कढूं था उन में तव्हांजी मर्ज़ी छा आहे। हीअ जेको असीं थल केनाल ठाहियो अथनि, ही जेके कारू झर जी कटाई कई अथनि, सॼी सिंध जा माण्हू कारू झर ॾाढी उथरी पिया त बाबा ही असांजी क़ौमी विरसो आहे, इनखे असीं ड्राइण कोन ॾींदासीं। त ही वञी कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त बाबा जी क़ौमी विरसो आहे त ही वरी वञी हाई कोर्ट निकिता त इहो त असांखे हर हाल में खपे त सिंधी माण्हू सिंधी क़ौम न खपे, सिंध जा वसीला खपनि। तंहिंजे करे तमामु ॾुखियो वक़्तु आहे सिंध ते। सिंधी माण्हुनि खे गॾु थियणो पवंदो। दरियाव आहे त असीं आहियूं, दरिया न आहे त पोइ केर बि न। ही सिंध जेका सम्झे थी, सिंधी तहज़ीब जेका ठही आहे उहा इन लाइ ठही आहे त हिते सिंधु दरिया हो, तंहिंजे करे हिते सिंध ठही आहे। आउं सम्झां थी त औरत जेका आहे उहा समाज जो तमामु हिकिड़ो पावरफुल आवाज़ आहे, घणी ताक़तवर आहे। असांजे औरत खे सिर्फ़ु घर में घर जे कमु करण जी मशीन ठाहियो वियो आहे। जेकॾहिं असीं पंहिंजे माइरनि भेनरुनि खे सियासी समाजी तालीम ॾियूं त असांजा घणा मसइला हल थी सघनि था। पर असांजा माण्हू कूड़ी गैरत कूड़ी अन्ना में नियाणियुनि खे घर बंदि करे वेठा आहिनि। तंहिंजे करे असीं अपील था कयूं त असीं बि कंहिंजूं माइरूं, माण्हू चवंदा आहिनि त औरत खे सियासत न करणु खपे। आउं चवां थी पोइ
ही बेनज़ीर बि औरत ई हुनखे तव्हां छो सियासत में आंदो। कायदे आज़म जी भेण बि औरत ई, उहा सदारती इंतखाबात में बीठी, उनखे छो वोट ॾिनो? उहा बि त औरत ई, असां जहिड़ी औरत ई न। उहा ॿी ॻाल्हि आहे त हो इलीट क्लास जूं, असीं ग़रीब घराणनि जूं, पर मसइला त सभिनि जा हिकु न, हुननि जा मसइला ॿिया आहिनि, असांजा मसइला ॿिया आहिनि। तंहिंजे करे सिंधियाणी तहरीक महसूसु कयो त इहो आवाज़ु सिंधियाणी तहरीक तरफ़ां वञे, उन्हनि माण्हुनि ताईं वञे त बाबा ही रुॻी मर्दाणो, असांजो मर्दाणो समाज आहे न, असीं चाहियूं था त औरत जो हिकिड़ो पावरफुल आवाज़ु आहे जेको सिंधी माण्हुनि खे जॻाइण लाइ असां इहो कयो आहे। हिन महिल अञा बि जेको पंजाब जे फैक्ट्रियुनि जो, जेको पंजाब जो हिननि जो गटरनि जो पाणी अचे पियो, उहो सिंधी माण्हुनि खे मिले पियो न। जॾहिं हीउ बंदि थींदो न, पोइ हे जॾहिं सभु माण्हू उथिया त पोइ हिननि खे लिकण जी जाइ किथे कोन मिलंदी। त जॾहिं चवंदा न तंग आहे त पोइ जंग आहे, जॾहिं इहे जंग माण्हू घरनि मां निकिरंदा न, पोइ हिननि खे लिकण जी जाइ कोन मिलंदी, पोइ ही किथे लिकंदा। तंहिंजे करे असीं वरी बि चऊं था त तव्हां ॾाहा थियो, हीउ मुल्क असांजे वॾनि ठाहियो, न की तव्हांजे वॾनि ठाहियो। तव्हांजा त वॾा अंग्रेज़नि सां, तव्हांजा त वॾा जर्नेलनि सां, तव्हांजे वॾनि त जागीरूं पे वरितियूं, शाबासियूं पे वरितियूं, ऐं लक़ब ऐं इल्क़ाब पे वरिता, पर असांजा वॾा उन वक़्तु बि विढ़िया, अरगूननि सां विढ़िया, तुर्खाननि सां विढ़िया, तातारियुनि सां विढ़िया, मुगलनि सां विढ़िया, अरबनि सां विढ़िया, ऐं अॼु बि सिंधी माण्हू विढ़े पियो। ईअं न आहे त सिंधी माण्हू अॼु कोन पियो विढ़े, अॼु बि सिंधी माण्हू विढ़े पियो। अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक जे रूप में अॼु बि विढ़े पियो ऐं विढ़ंदो रहंदो।